बिल्कुल नाज़रीन जेका 4 ॾींहं अॻु में मासूम नींगरी मोनिका लारिक जंहिंखे वहशी बेदर्दी सां उनखे जेको आहे ज़्यादती बाद बेदर्दी सां क़तल करे उनजो लाश जेको हादर शाह भरिसां किलनि जे बाग में फिटो कयो। 4 ॾींहं गुज़री विया आहिनि। सॼी सिंध सोग में आहे। सॼी सिंध जा माण्हू सरापा एहतिजाज आहिनि। उन्हनि में हिकिड़ी वॾी कावड़ आहे। सदर जी भटियूं में बि सिविल सोसाइटी सदर जी भटियुनि जे शहरनि हिकिड़ी वॾी कावड़ जो इज़हार कयो आहे। हितां जी सिविल सोसाइटी सरापा एहतिजाज आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। सिर्फ़ु हिकिड़ी मोनिका हिकु ॼणी न सॼी सिंध जी न्याणी हुई। चौथों ॾींहुं आहे उन खां बाद में कोई बि रिज़ल्ट कोन आयो आहे। असां आला हुकुमराननि खे अपील था कयूं IG सिंध के SSP खैरपुर के SHO पीरगोट के DSP के त महिरबानी करे न्याणी जो नोटिस वरितो वञे। कुझु बि न थियो आहे अञा ताईं का शइ बि न थी आहे त बराए महिरबानी असांखे इन शइ खां अॻिते मजबूर न करणु ॾियो। असां कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। हर शइ बर्दाश्त कंदा। असां न्याणियुनि जी बेहुरमती असां कॾहिं बर्दाश्त न करे सघंदासीं छो त असां सिंधी आहियूं। असां सिंध वारी सिंध ॿोली असां सिंधियुनि खे न्याणियुनि खे अहमियत ॾियण वारा आहियूं त महिरबानी करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं नंढी न्याणीअ खे मोनिका जो इंसाफ़ कयो वञे। ये गुलाम शबीर लाड़क जी न्याणी न हुई पर असांजी न्याणी आहे। जे गुलाम शबीर जी न्याणी महफ़ूज़ न आहे त असांजी न्याणियूं कहिड़ी महफ़ूज़ आहिनि। अर्ज़ु इहो ई आहे त असांजो सिंधी ऑफिसर अहिड़ो कोई बि कान्हे जेको असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। चीफ मिनिस्टर खे असांजो इहो अर्ज़ु आहे। IG सिंध खे असांखे इहो अर्ज़ु आहे। असांजो इहो अर्ज़ु आहे त असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। मौसूम न्याणी जे खून कातिल खे भले छो न मुंहिंजो भाउ हुजे पर सरेआम उनखे फांसी ॾिनी वञे। इहा उमेद न आहे जो अॼु 3 ॾींहंनि ताईं कोई बि जवाबदार हेॾे महिल ताईं असुल को गिरफ़्तार न आहे थियो। इन जी माना त का पुलिस जा नाकाम थी रही आहे या उन सां कोई मुलज़ थी वियो आहे बदिजी वियो आहे। बहरहाल इहो आवाज़ु सिंध असेंबली में बि उथारियो वञे। हीअ न्याणी मोनिका इहा असांजी न्याणी आहे सिंध जी। अगरि जो इहे कंहिं वॾे मिनिस्टर या कंहिं अमीर तरीन माण्हू सां थिए आहे ज़ुल्म त इन महिल त अलाए छा मां छा थी वञे हा। पर हीअ त ग़रीब आहे तंहिंजी माना त ग़रीब जो हिते कोई अहसासु कोन्हे को। उन्होंने मुतालबो कयो आहे त चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान ऐं सिंध जो वॾो वज़ीर इन वाक़े ते नोटिस बि वठे। इन वाक़े ते जेके आहिनि सख़्तु क़दम बि खणे त जीअं मोनिका जे कातिल खे जल्द गिरफ़्तार करे ऐं उन्हनि अहम मुतालबो इहो बि कयो आहे त जवाबदार खे जेको आहे सरेआम फाही ॾेई ऐं उनखे पंहिंजी कैफ़ किरदार ते पहुचायो वञे। कैमरामैन काशिफ़ लगारी सां गॾु अब्दुल जब्बार लगारी, टाइम न्यूज़, सदर जी भटियूं।